अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कयूं था भिटशा डिस्ट्रिक्ट रिपोर्टर निसार अहमद लगारी। नेशनल डाटा रजिस्ट्रेशन अथॉरिटी नादरा जे सहकार सां एक्टिव वुमन फाउंडेशन जी तरफ़ां यूनियन काउंसिल करम खान निज़ामानी जे ॻोठ ग़ुलाम हुसैन लगारी में मोबाइल वैन सर्विस जो अहतमाम। ॻोठाणनि खे घर जे दर ते क़ौमी शिनाख्ती कार्ड ठाहे ॾियण जूं कोशिशूं। असांजी कोशिश आहे त बरहाड़ी जे ग़रीब मिसकिन माण्हुनि खे बिना के रुकावटुनि जे उन्हनि जी सुञाणप कार्ड ठाराए ॾियूं। चेयरपर्सन एक्टिव वुमन फाउंडेशन नाज़िश फातिमा भट्टी। एक्टिव वुमन फाउंडेशन जे ताबनि सां नेशनल डाटा रजिस्ट्रेशन अथॉरिटी जे तरफ़ां तालका हाला जी यूनियन काउंसिल करम खान निज़ामानी जे ॻोठ ग़ुलाम हुसैन लगारी में हिकु ॾींहुं मोबाइल वैन सर्विस जो अहतमाम कयो वियो, जंहिंमें ॻोठ जे 60 खां मथे माण्हुनि फ़ाइदो हासिलु कयो। केतिरनि ई माण्हुनि खे बे फॉर्म ठाहे ॾिना विया ऐं केतिरनि जा शिनाख्ती कार्ड टोकन ॾिना विया। उन मौक़े ते चेयरपर्सन एक्टिव वुमन फाउंडेशन नाज़िश फातिमा भट्टी जो चवणु हुयो त असांजो मक़सदु बरहाड़ी जे ग़रीब मिसकिन बेपहुच माण्हुनि खे सिंध धरती ते सहूलियतूं मुहैया करणु ॾिनियूं आहिनि ऐं त जीअं पंहिंजो क़ौमी शिनाख्ती कार्ड आराम सां ठाराए सघनि ऐं इलेक्शन में पंहिंजो हक़ राय ॾेई सघनि।